नाज़रीन, दौलतपुर सफ़न शहर में आसपास में अमन जो पखी उॾामी वियो। ॻोठ गांठ जे रहवासी मौला बख्श होती पोटो पंहिंजे भाउ रसूल बख्श ऐं भाइटे महताब अली होती पोटो खां फ़ौरन मोटरसाइकिल जी रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। दौलतपुर सफ़न थाणे ते हिकु सुञातल 2 नामालूम माण्हुनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। दौलतपुर सफ़न जे ॻोठ गांठ वासी मौला बख्श होती पोटो संदसि भाउ रसूल बख्श ऐं भाणेजे महताब अली होती पोटो सां कंहिं कमकार सां गॾिजी पंहिंजे ॻोठ खां दौलतपुर सफ़न वञी रहिया हुआ त ॻोठ तलाई ॾाकरी भरिसां 2 फ़ौरन हथियारनि जे ज़ोर सां संदसि मोटरसाइकिल ॿियारे खेनि तशदुद जो निशानो बणाए मोटरसाइकिल जी रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। फरादी मौला बख्श होती पोटो, रसूल बख्श होती पोटो, महताब अली होती पोटो, ज़ाहिद हुसैन होती पोटो ऐं ॿियनि अज़ीज़नि सां गॾिजी दौलतपुर सफ़न प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। उन मौक़े ते हिननि चयो त फ़ौरन तड़ तपाए छॾियो आहे। रोज़ जे मामूल मुताबिक़ चोरियूं ऐं फुरनि जूं वारदातूं थियनि थियूं ऐं दौलतपुर सफ़न पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फुर थियल मोटरसाइकिल जी रोक रक़म वापसि ॾियारी वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे।